उडेरोलाल स्टेशन ते इंसानी सिहत ला हानिकार। मेनपुड़ी मावा गुटका ऐं सफ़ीना जो कारोबार उरूज ते। कैबिन ऐं दुकाननि ते सरेआम विकिरो हलंदड़ इंतिज़ामिया अघुरनि रिज़तल। मासूम शागिर्दनि जो सरापा एहतिजाज। इन मौक़े ते मासूम शागिर्दनि एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दाहिंदे चयो त साबिक़ा SSP मटियारी ईंदे शर्त पितशाह जी नगरी में मंशियात जे ख़ात्मे जो कसम त खंयो हो, पर इन कसम खां पोइ ज़िले मटियारी जे हर नंढनि वॾनि ॻोठनि तोड़ी शहरनि में मंशियात विखरजियां विकामजण लॻी आहे। असांखे त हैरत थी अचे त अहिड़े क़ुदे कारोबार में अक्सर सियासी माण्हू इन्वॉल्व आहिनि, जीअं त मेनपुड़ी ऐं गुटके वापराइण सबबि केतिरा ई कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में वठिजी पंहिंजो अल्ह तलह खपाए इलाज कराए रहिया आहिनि। उडेरोलाल स्टेशन जी सान्या वंदन चयो त असां नए आयल SSP मटियारी सैयद असगर शाह खे पुरज़ोर अपील था कयूं उडेरोलाल स्टेशन ऐं उनजे इर्द गिर्द हलंदड़ मंशियात खे रोकण, मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे नई नस्ल खे मंशियात खां पाक कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।